नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाइन न्यूज़। हाणे पेश आहे सुजावल मां अमदाद पठान जी हीअ न्यूज़। सुजावल में मीरपुर बठोरो वासी पीरसन सुल्तान चांडियो जो मीरपुर बठोरे पुलिस स्टेशन भरिसां मुबीना तौर क़त्ल थियल नौजवान पुट नवीद चांडियो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते पीरसन पंहिंजे पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त 21 महीना अॻु नौजवान पुट नवीद चांडियो खे मीरपुर बठोरो पुलिस स्टेशन भरिसां बेदर्दी सां क़त्ल करे लाश पाण जे खॾ में फिटो कयो वियो। लेकिन अॼु ॾींहं ताईं पुलिस इंतज़ामिया पुट जी कातिलनि खे वाइको न करे सघी आहे। हिन चयो त नौजवान पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ थाणनि ऐं SSP सुजावल समेत ॿियनि पुलिस ऑफिसरनि जे ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पियो आहियां, पर केर बि ॿुधण वारो न आहे। हिन अहला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो त बि बठोरो पुलिस स्टेशन अॻियां पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾेई साड़ींदसि। उन्हीअ जी ज़िम्मेवार लाॻापियल इंतज़ामिया हूंदी। कया वञनि नवीद चांडिया कातिल गिरफ़्तार कया वञनि नवीद चांडिया कातिल गिरफ़्तार कया वञनि नवीद चांडिया कातिल गिरफ़्तार करे सां इंसाफ़ कयो वञे। मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। मूं ग़रीब सां सिंध पुलिस नोटिस वठे IG सिंध पुलिस नोटिस वठे IG सिंध पुलिस नोटिस करे मूंसां इंसाफ़ न थियो त आउं पंहिंजो पाण खे ॿाहिरि ॾींदुसि। उन जी ज़िम्मेवार बठोरो पुलिस ऐं SP पाण हूंदो। जेकॾहिं मूंसां इंसाफ़ न थियो त उन जो ज़िम्मेवार बठोरो पुलिस